खानपुर वेझो ॻोठ नबीदाद पवार में जाफ़री नंदवाणी बिरादरी हथां क़तल थियल इमदाद अली पवार जे क़तल जो जाफ़री धुर सां निबेरो थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे खानपुर मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर अली अनवर पवार। जी अली अनवर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां के ॿुधाईंदो हलां। खानपुर वेझो ॻोठ नबीदाद पवार में जाफ़री ऐं निंदवाणी बिरादरी हथां क़तल थियल इमदाद अली पवार जे क़तल जो जाफ़री धुर सां निबेरो थी वियो आहे। 20 ॾींहं अॻु क़तल थियल इमदाद अली पवार जो फ़ैसिलो जाफ़री धुर सां कयो वियो आहे। ॻोठ नबीदाद पवार में सरदार मीर चंगेज़ ख़ान पवार ऐं मीर शिराज़ अली ख़ान बिजाराणी जी सरपंची हेठि थियो आहे, जंहिंमें जाफ़री बिरादरी जे करीमदाद जाफ़री ऐं पीरल जाफ़री खे ॾोही करार ॾींदे मथनि क़तल जो ॾंड 38 लख मुक़ररु कयो आहे, जंहिंमें खून जी 20 लख ऐं नाजाइज़ी जो ॾंड 10 लख ऐं ज़ख़्मियुनि ऐं अस्पताल जो ख़र्च 8 लख मुक़ररु कयो आहे। मजमूई तौर ते जाफ़री बिरादरी मथां 38 लख ॾंड मुक़ररु कयो वियो। जाफ़री बिरादरी पारां लॻायल माल ऐं सामान जो इल्ज़ाम इब्राहिम पवार ऐं पवार बिरादरी मथां साबित न थी सघियो आहे, जंहिंखे सरदार मीर शिराज़ अली ख़ान बिजाराणी ऐं मीर सरदार चंगेज़ अली ख़ान पवार ख़तमु करे छॾियो आहे। मीर शिराज़ अली बिजाराणी ऐं मीर चंगेज़ अली ख़ान पवार ऐं ॿियनि मौज़ुनि पारां इमदाद अली पवार जो मुख्य जवाबदार अली नवाज़ निंदवाणी खे कयो वियो आहे, जंहिं बाद पवार बिरादरी मुक़ररु थियल ॾंड जी रक़म मां 1.5 लख माफ़ कयो आहे। जाफ़री धुर पारां 3 लख दुआ में अदा कया विया आहिनि। बक़ाया ॾंड जी रक़म जाफ़री धुर 3 क़िस्तनि में अदा कंदा। फ़ैसिले में रईस अली नवाज़ ख़ान पवार, मीर अमानुल्लाह ख़ान बिजाराणी, मीर अदील्ला ख़ान जाफ़री, अली शेर ख़ान बिजाराणी, रहीम ख़ान पवार, ग़ुलाम अली ख़ान पवार ऐं ॿियनि शिरकत कई आहे। जी महिरबानी अली अनवर, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची